नाज़िर, لاڙڪاڻو में गैर मयारी दवाउनि जे विकिरे सबबि इंसानी जानियूं ज़ाया थियण जो ख़दशो वधी रहियो आहे, पर इंतिज़ामिया तरफ़ां मामले जो नोटिस वठण लाइ तयार नाहे। उन हवाले सां ॾिसूं था अकरम शेख जी हीअ रिपोर्ट। लाड़काणे में गैर मयारी दवाऊं विकिरो थियण जो इंकिशाफ थियो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि तोड़े खांगी सेंटरनि वटि क़ाइम मेडिकल स्टोरनि ते गैर मयारी दवाऊं ऐं सैंपल विकिरो थी रहिया आहिनि, जंहिं करे मरीज़ ठीकु थियण बजाए वेतर वधीक बीमार थियण लॻा आहिनि। अहिड़े कुदे अमल जी रोकथाम लाइ ड्रग इंस्पेक्टर तोड़े सिहत खाते जे अमलदारनि असराइती कार्रवाई करण जी ज़रूरत नाहे सम्झी इन हवाले सां लाड़काणे वासियुनि मेरहान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि वॾी ॾुख जी आहे त हर मेडिकल स्टोर ते ॿियो नंबर लाहौर जी दवा थी हले, उन खां पोइ मेडिकल सैंपल जेके थींदा आहिनि उहे था हलनि। ऐं माण्हू जेके तक़रीबन असांजे लाड़काणे में अधु माण्हू अहिड़ा आहिनि जेके पढ़ियल न आहिनि, ॿाहिरिया माण्हू अचनि था वॾी अस्पताल सम्झी लाड़काणे में त असांखे इलाजु सुठो थींदो, दवा सुठी मिलंदी, पोइ उन्हनि खे उहे एक्सपायर दवाऊं मिलनि थियूं, उन्हनि खे जेको आहे सो जेके सैंपल उहे मिलनि था। ज़ुल्म जी ॻाल्हि इहा आहे, हिते को चवण वारो कोई कोन्हे। जिथां असां दवाऊं वठूं था उनजो को बि असरु कान्हे को, माना 2 नंबर दवाऊं, ठीकु आहे। उन में काफ़ी कंपनियूं पोनोस्टान आहे या ॿियूं टियूं अॻु में पोनोस्टान असरु कंदियूं, हाणे त उहे बि कोन थियूं कनि। असां पाण जेको आहे बेसिकली पाण जेको आहे कराची मां दवाऊं घुराईंदा आहियूं, उते असांखे जेका दवा हुई उहा 1 नंबर मिली, जंहिंजो असर बि हुयो। हिते जेके असां दवाऊं वठूं था, ॿारनि जी दवा वठूं था त को असरु कान्हे को, बाक़ी पर्चा जेको आहे असांखे हेॾे ठूठ जहिड़ा पर्चा कढी था ॾियनि, 2-2 हज़ार जी 2.5-2.5 हज़ार जी दवा, उते 1200-1300 में कमु थी थो वञे। बशर्त इहा ई आहे त हिते तक़रीबन दवाऊं जेको आहे उहे 2 नंबर आहिनि। पोइ उहे दवाऊं जेके मरीज़ वापराइनि था, मरीज़ ठीकु त कोन था थियनि, ॾींहों ॾींहुं उहे जेके मरीज़ आहिनि पोइ हिते ऐं मौत जे मुंहं जे तरफ़ जेको आहे धिकजंदा था वञनि। जेको ड्रग इंस्पेक्टर आहे उनजी त हिते लाड़काणे में कारकरदगी जेका आहे उहो बिल्कुलु बि ज़ीरो आहे। असांखे नज़र नथी अचे। असां इहा गुज़ारिश कंदासीं खुदारा इंसानी जानुनि सां न खेॾियो वञे। इहे बीमारी घर घर में फी माण्हू ईअं दवा मेडिसिन खाए थो, पर इन जो त को असरु कोन्हे को इन जो फ़ाइदो कोन्हे को। जेके बि अचनि था सैंपलिंग खपाईंदा, जेके सरकारी दवा अचे थी उहा बि खपाई वञे थी। हर स्टोर ते सरकारी सैंपल पियो आहे, सरकारी दवा पई आहे। इन जो असां त मथे इदारनि खे इहा अपील कंदासीं, खुदारा इन बीमारियुनि खां बचायो, सिहत खां बि खेॾो न। घणी जेका आहे सो गैर मयारियूं दवाऊं मिली रहियूं आहिनि हर मेडिकल स्टोर ते, इन्हनि खे चेक करे ऐं आवाम खे जेको आहे सो इन्हनि गंदनि दवाउनि खां बचाइनि। एतिरे क़दुरु बीमारियूं हलियूं रहियूं आहिनि जंहिंजो को अंत ई न आहे, ऐं नए क़िस्म जूं बीमारियूं मुख़्तलिफ़ था अचनि जूं पियूं। उनजे लाइ जेको आहे माण्हुनि खे मयार सही न मिले, उन्हनि खे जेको आहे सो खाधो हर शइ नकल में मिले। जीअं मेडिकल आहे त उहो उन्हनि खे जेको आहे मेडिकल ओरिजिनल मिलणु खपे। असां उनजे लाइ गुज़ारिश कंदासीं उन्हनि मेडिकल वारनि खे बि, सभिनी भाउरनि खे त महिरबानी करे उन्हनि जी ज़िंदगीअ सां जेके बि जाली शयूं हलाइण वारा आहिनि उन्हनि खे था अचूं असां। उनखां जेके जाली कंपनियूं आहिनि उन्हनि कंपनियुनि खे रोकियो वञे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिहत खाते जा अमलदार गैर मयारी दवाऊं ठाहींदड़ कंपनियुनि जा लाइसेंस रद्द कनि ऐं चंद पैसनि जी लालच में अची गैर मयारी दवाऊं कमीशन एवज़ लिखंदड़ डॉक्टरनि तोड़े मेडिकल स्टोर ते रखी विकिरो कंदड़ स्टोर मालिकनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे त जीअं इहो कुदो अमल बंदि थी वञे ऐं इंसानी जानियूं ज़ाया थियण खां बि बची सघनि। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेरहान टीवी न्यूज़, लाड़काणो।